तव्हांजो पसंदीदा राग कहिड़ो रहियो? बाबा राग अहिड़ी शइ आहे जेको पंहिंजे हिकिड़े टाइम ते लॻंदो आहे। जी रागनि लाइ जेके टाइम मुक़ररु थियल उनजो सबबु ई इहो आहे त राग में जेका कैफ़ियत हूंदी आहे उहा उन टाइम में बि उहा कैफ़ियत हूंदी आहे। इन जे करे ॿई कैफ़ियतूं उन टाइम ते ॻाइबो त उहे ॿई कैफ़ियतूं मिली हिकिड़ो सुठो रंग बीहारींदियूं। इन करे राग उहो जेको टाइम ते कयो वञे थो सो भलो थिए थो ऐं उहो पसंदि अचे थो। उहो साॻी राग जेकॾहिं ॿिए टाइम कबो आहे त ओड़ो भलो कोन थींदो आहे। उहो माण्हू खे ख़ुदि खे ॻाइण वारे खे बि ओड़ो पसंदि कोन पियो ईंदो। इन करे ईअं कोन चइबो त हिकिड़ो राग मुंहिंजो पसंदीदा आहे। राग सभु राग आहे, उन में मुख़्तलिफ़ कैफ़ियतूं आहिनि। इंतज़ार जी कैफ़ियत आहे, पुकार जी कैफ़ियत आहे, या मिसाल बरसाति जे सॾण जी कैफ़ियत आहे। ईअं मुख़्तलिफ़ कैफ़ियतूं आहिनि। उनमें फ़िराक जी ऐं वैराग जी कैफ़ियत बि आहे। त पोइ फ़नकार जंहिं कैफ़ियत में आहे या उहा महफ़िल जेका आहे उहा कहिड़ी कैफ़ियत में आहे, सही उहो उन कैफ़ियत में ॻाइणु ऐं उहो लॻंदो आहे वधीक। राग बादशाह आहे, चवंदा आहिनि त जॾहिं रीझे जी राग खे माण्हू उनखे भलो या घटि करे कोन सघंदो आहे, पर राग ख़ुदि कॾहिं कॾहिं भलो थींदो आहे, कॾहिं कॾहिं घटि थी वेंदो आहे। इन करे राग जी दुनिया सॼी पसंदीदा दुनिया आहे। जी उनमें हिकिड़ो राग को चूंडे कोन कढिबो त हे मूंखे वणे थो। सही हा सही, राग जो ज़हान ई वणे थो। हर प्रोग्राम जो मतिलबु तमाशो न आहे। हर प्रोग्राम हंगामे जी सूरत में न आहे पेश कबो। वक्त ऐं हालात भले कहिड़ा बि पंहिंजी सिंध हमेशह तव्हांजे लाइ मालूमाती वीडियो खणी ईंदी आहे। पोइ उहे प्रोग्राम अॼु जे शाइर जी सूरत में हुजनि या खणी प्रोग्राम नई टई जी सूरत में हुजनि। वसंदी वसंदी वहाण वहाण जी दां आला ऐवाननि ताईं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी सिंध पहुचाईंदी आहे। लोक गीत हुजनि या सिंधी कहाणियूं हुजनि, फ़क़ति पंहिंजी सिंध तव्हांजे लाइ खणी ईंदी आहे खोड़ सारा प्रोग्राम। यकीनन तव्हां सभिनी लाइ त पोइ ॾिसण न विसारींदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी सिंध ते।